नासिन असीं अॼु नज़र विझंदासीं हिकु अहम इदारे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ते, जेको कराची बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी मां सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में तब्दील थियो, जंहिंजो कमु आहे शहरनि जे ठहंदड़ जायुनि ऐं जॻहियुनि जा बिल्डिंग्स प्लान मंज़ूर करणु, ज़रूरी चकास खां पोइ उन्हनि जा नक्शा मंज़ूर करणु ऐं तामीरात दौरान मुमकिना ग़लति कारियुनि ते नज़र रखणु। पर हिते थिए उन जे उबतड़ थो। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे अमलदारनि मथां इल्ज़ाम आहिनि त पैसे जे ज़ोर ते बिल्डर्स ऐं बाअसर माण्हू हर गैरकानूनी कमु कराए वठनि था, पर उन जी जाइ ते आम माण्हू जाइज़ कम लाइ मजबूर ऐं परेशान रहे थो। जेसीं ताईं हू खाते जे अमलदारनि जो खीसो गरम नथो करे, तेसीं ताईं खेसि परेशानी ऐं खुआरीअ खां सवाइ कुझु बि नथो मिले। घरनि ऐं ॿियनि तामीराती मंसूबनि जी मंज़ूरी, नक्शा पास करणु ऐं उन्हनि जी निगरानी लाइ क़ाइमु कयल सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में करप्शन ऐं बेज़ाब्तियुनि जूं शिकायतूं, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे अमलदारनि मथां पैसे जे ज़ोर ते बिल्डर्स ऐं बाअसर माण्हुनि जा गैरकानूनी कम कराइण जा इल्ज़ाम, आम माण्हू जाइज़ कम लाइ बि मजबूर ऐं परेशान। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जहिड़े अहम इदारे जो कार वहिंवार मुबैना तौरु हिकु इंस्पेक्टर हवाले हुअण जो इंकशाफ, अहम मामले ते इंतज़ामिया जो मौक़िफ़ ॾियण खां बि इनकार। SBCA जा 28 ऑफिसर गैर कानूनी कमनि में मुलविस हुअण बावजूदि कार्रवाईअ खां आजा, हुकूमती फ़ैसिलनि ऐं अदालती हुकमनि ते अमल बि न थियो। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में मुबैना करप्शन ऐं बेज़ाब्तियुनि ते नेब, एंटी करप्शन ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि जी कारकर्दगी बि सवालिया निशान बणियल।